कंडियारो रबियुल अव्वल महीने जी आमद शुरू थींदे ई कंडियारो समेत भरपासे जे नंढनि शहरनि में कमाल देरो जे ॻोठनि में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जलसा मुनक़द कया पिया वञनि। इन सिलसिले में कंडियारो भरिसां ॻोठ मोहम्मद लाइक मरी में हाजी गौस बख्श मरी, सहाफ़ी ग़ुलाम शबीर मरी, सिकंदर मरी जी ज़ेर निगरानी में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में हिकु आलीशान जश्न महफ़िल मिलाद जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। मिलाद महफ़िल में फ़क़ीर अली मुर्तज़ा लोढ़ाई, सैयद नसीरुद्दीन शाह राशिदी, मौलवी अब्दुल गफ़ार नांगोर, सैयद इम्तियाज़ शाह राशिदी, हाफ़िज़ मासूम उजण, ज़फ़र कोसो, अता हुसैन मल्हा, जमशेद गोपांग, आफ्ताब मल्हा ऐं वॾे अंग में शिरकत कई। कारी मोहम्मद हसन सिकंदरी हाफ़िज़ मासूम उजण जे प्रोग्राम के ख़िताब करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयान कयो ऐं नात ख़्वाननि सलमान ख़ासकेली, हाफ़िज़ अयाज़ मेमण, वसीम अबड़ो नातू पढ़ी महफ़िल के चार चंड लगाए छॾिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।